जे पर में ही गोठ छड़नो पवंदो। गोठ छड़न मुश्किल आहे। जेकर तो शादी दी तकड़ा तो निकाह वठी मुझे थी। हाँ चाचा सही तो चए। निकाह पवंदो तो वडे जो जोर भी घट थींदो, पर निकाह हिन गोठ में न के बे हंद। हाँ पुट, पर जे तू हाणे जेतिरी देर कंदे माण्हू ज़िद में पइजी ऐं ज़िद जे मिटी में माण्हू माना तो न रहंदो राज खिलंदो। राज पंहिंजी जाइ ते चाचा। वडेरो दरिया खान शमू जे चवण ते मुंहिंजो मारो भी बणिजी सघे थो। हाँ बाबा, ये वडेराई उन्हनि जा काटको पुट पराई इज्जत लोईंदा आहे ऐं पंहिंजी इज्जत अना जे लाइ माण्हू मारींदा आहे। अलाह न कंदो चाचा, पाण जल्दी ही गोठ छॾींदासीं। वैसे केड़न ख्यालन मुगो मई हाशिम ऐं खादिम जेकी असां सां तादी कई हुई छा तो खां विसरी वई आहे शमू? न रईस, फलांद कंदासीं, जरूर कंदासीं। छो त मुड़स त फॾो न त गप जो गुॾो। कॾहिं फलांद कंदे? रुगो पुल मिले अहिड़ो बुल चुटींदासीं जो यो हाशिम ऐं खादिम ॾेहनि खे न सॾींदा। अस्सलाम वालेकुम। समो लख जी ख़बर आंदी थम, लख जी। गुलबार केड़ी खबर आंदी थी? जल्दी ॿुधाए केड़ी खबर आंदी अथई? रईस हाशिम ऐं खादिम हाणे हाणे सरदार जे बंगले मां निकिरी ॻोठ तरफ़ वञी रहिया आहिनि। शमो इन खां वधीक अञा कहिड़ो पुल मिलंदई? मुड़स त फॾो न त गप जो गुॾो। पुल मिलियो आहे त वाह जो चुटींदासीं। हितां शाहज़मान जे ॻोठ जो दग परे नाहे, हलो त दग जलियूं। त पोइ हलो रहिस, कुझु हमरा वठी हलूं। हू 2 ॼणा आहिनि ऐं असां 3 ॼणा आहियूं। पाण वटि पिस्टल बि आहे, बाक़ी डंडनि वारा बाटी हमरा खणी था वठूं। ठीकु आहे गुलबार, तव्हां जी तयारी कयो, असां अचूं था। ठीकु आहे नंढा रईस। हथियारनि जी गोलीअ खां वधीक तू तेज नथो भॼी सघी। मुड़स त फॾो न त गप जो गुॾो। अची वियो न असांजे पंजे में। ये तव्हां जूं बंदूकड़ियूं हाशिम खे छा कंदियूं? हाशिम जो सीनो लोह जो लोह जो छा कंदे? असां फलांद करण आया आहियूं। बहादुर खान जे फलांद करण आयो आहीं त पाण सां गॾु 10-15 सान मुड़स वठियूं। जी हाँ, ये 2-3 ॼणा गॾिजी ऐं हाशिम खां पलांद वठण आहे। अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं त असीं केतिरा ॼणा आहियूं। गिदड़ गॾिजी आया आहिनि शींहं जो मुक़ाबिलो करण। चाचा नन बिनी के चेहरो दफंदा कयो। हिते साह कढण सवलो न आहे। असां तव्हांखे ॾिसी रहंदासीं। जिंदा बचंदे त ॾिसंदे न। तूं छा मारी? मारींदुसि तव्हांखे मां। तव्हांजो जीअं जंजाल करे छॾींदुसि। तव्हांखे जिंदा छॾे असां ग़लती करे चुका आहियूं। वरी ॿीहर अहिड़ी ग़लती कोन कंदासीं। अॻे दफ़े तव्हांखे हल्की फुल्की से इन करे ॾिनी हुयमि
जो तमा सरदार शाह ज़मान जे शान में गुस्ताखी कई ही पर अज तमा सा छेड़ो आ ओए भली असा हथे खाली छो न वजऊं खबरदार इन्हनि खे उफट मालूम न आहे मतां सुभाणे दरिया खान मयार दे त छोकिरनि खे अकेलो ॾिसी पाण कयो अथनि अदा वॾा हिकिड़े ई धक सां हमरा हुत ॾिसंदे बस बाद में गाड़ी कढ मीरा सच में अहिड़ो ग़लति कमु कयो हुयो मूं त सम्झो तूं हुन ते बोतान थी हणी पर तो त राति साबित करे ॾेखारियो न करे त करे छा नजमा तू त सफ़ा चरी है इहो सभु ड्रामो हो ड्रामो छा राति को सॼो ड्रामो हुयो ॿियो न त पोइ छा राति मीरा कंहिंसां मिलण न वई न किथे इहो त सभु मूं ड्रामो कयो हुयो जीअं मीरा जे लाइ भाइरनि जे दिलि में नफ़रत पैदा थिए सलाम आहे तुंहिंजे दिमाग़ खे वॾो अकुल विढ़ायो अथई अञा त वेठी ॾिसजांइ ज़रीना करे छा थिए पर इहो सभु कुझु तो कयो कीअं फिलहाल तर्स थोरो सब्र कर वक़्त चढ़ते तोखे सभु ॿुधाईंदसि ज़रीना थोरो ख़्याल सां ईअं न थिए जो चाचो ऐं भाइर मीरा खे मारे विझनि तूं बि तमाशो ॾिस हा मूंखां सिर कोन खणाईंदसि बाक़ी हल्की फुल्की फशरी हलंदी रहंदी तूं बि ड्रामो ॾिस अॻिते छा थो थिए आहीं वॾी खड़पिल माई हल त हली घर जो कमु कयूं हा अथी असांजी किस्मत में बीठल आहे महल हथनि मां हली वई सही तो चई रहिस हाशिम वारा त असांखां ज़ोर थी विया पर सालियो बि चवे थो त शम्मा जो संग शम्मूअ खे न ॾींदुसि चवे थो त शम्मा जो संग जावेद खे ॾींदुसि ॾिसां त इहो जावेद कीअं थो मोड़ ॿधे शमो साले ऐं शमा सां खां केॾां ईंदा तूं परेशान न थी शमा तोखे ई मिलंदी पर मुंहिंजे लाइ सोच त मां केॾां वञा ओए हो थई रुगो पंहिंजे लाइ त सोचो थोरो मुंहिंजे लाइ बि त सोचो मां बि शादी जे लाइक़ थी वई आहियां अड़े तूं कंहिंसां शादी कंदे मां सलमान खान सां अड़े हल त इहे लाइ डड़को त न ॾे नाज़ुक नफ़ीस आहियां किथे दिलि न टुटी पवे रहिस हिननि चाचनि भाइटनि असांजी बार बार बेइज्जती कई आहे इन करे मां हिन जी इज़त ते हमलो कंदुसि हिकु धक सां ॿ शिकार कंदुसि वैसे हिन दफ़े जल्दबाज़ी न कंदासीं सही संभरी पोइ विढ़ंदासीं छो जो हाणे ग़लतीअ जी गुंजाइश न आहे पैसनि ते कच्चे मां हमरा आनींदासीं पोइ इन हाशिम खे कापारी धक हणंदासीं अहिड़ो धक जो न जी सघंदो न ई मरी सघंदो मां पंहिंजे पाण खे मारींदसि पर शमू से शादी कोन कंदसि अम्मा असां किथे बि रहूं पर दरिया खान असांखे कोन छॾींदो चाचा साले असां फिलहाल शहर था हलूं शहर ॿाहिरि आहे बाबा इन ॻाल्हि में मां बि राज़ी आहियां त शहर हलूं मां बि राज़ी आहियां पुटु पर हिन ॻोठ अचण ते मुंहिंजी दिलि कोन थी चवे छो त मां नंढो थी वॾो थियो आहियां हिन ॻोठ में असांजी
ऐं तव्हांजे वॾड़नि जा अॾा पूरियल आहिनि पुट। बाबा अल्लाह जे आसरे असां हितां हलदासीं, मौला सभु सणाई कंदो। जेका अव्हांजी ख़ुशी पुट, जेका अव्हांजी ख़ुशी। अदी पैसा के चवंदा त मुंहिंजी शादी शमा सां कराए। ठीकु रेस के चवंदसि त तुंहिंजी शादी शमा सां कराए बस। अदी ख़ुशि करे छॾी। मुंहिंजो भाउ ख़ुशि हूंदो आउं ख़ुशि हूंदसि। अदी हाणे इहो न चइजांइ त शहर हलूं, फ़िलहाल हिते ई सही आहियूं। ठीकु आहे, जेसि ताईं तुंहिंजी शादी थिए तेसि ताईं हिते ई रहंदासीं। हाणे ख़ुशि? अदी मुंहिंजी शादी जी भारत हुजे, मां ॻाल्हां थो, मूंखे कमु आहे। छा शमू जी सोच शमा जे मथां जी बीह रही आहे? वक़्त लाइ कहिड़ा इम्तिहान थो वठे मूंखां। भाउ पंहिंजी में पूरो ऐं मुड़ुस खे मूं लाइ त वक़्त ई कोन्हे। ससी अदी मीरा जी त सरसी थी वई। ॿियो न त छा, हो चवंदा न आहिनि जंहिंजी नेत बद पंहिंजी रोटी रद। चाची ज़रीना अदी खे घटि ॾेखारण लाइ उन ते इहो इल्ज़ाम हयो। हल अदी हल। अदी आलिया ये छाती हो, ये छाती हो। ससी
बेरा खणो जल्दी कयो निकिरण जी कयो सामो रस्ते ताईं था हलूं ख़बर पइजी वेंदी अचो आशबा किथा गाॾीअ जा पटा गुम थी विया आहिनि अलाए कहिड़े पासे विया आहिनि आदम जी चाचा पाण सां माण्हू वठी हेॾां निकिरी वञ मां हेॾां थो जा चलां अचो ज़ालिमनि खे कार पांदो ख़ुदा जो असांजी गूंज जहिड़ी ससु अलाए केॾां खणी विया हाणे छा थींदो किथां ॻोल्हींदासीं ज़ालिमनि खे कार पाए ख़ुदा जो अदा पलिया भला ॾे ख़बर ज़ालिम ससु खे केॾां खणी विया न अलाए केरु हुया असांजी त कंहिंसां का दुश्मनी बि न हुई डरो मुंहिंजी भेण पहिरियों अलाह कंदो त असांजी ससी जल्द वापस मोटी ईंदी आदि अलाह कंदो बाबा बाबा साल में थकणी मारिन सा जो हिकड़ो सूरी काफी हो बाबा साईं खामोश तूं सुधरंदे या कोन सुधरंदे ही वरी कहिड़ो कच्चो कमु करे आयो आहीं मूं जेको कुझु कयो आहे ठीकु कयो आहे इन कम जे अंजाम जी ख़बर अथई रईस छा थींदो जहिड़ो थींदो न मुड़ुस त फॾो न त गप जो गुॾो मुड़ुस भाई कंधार जहिड़ा कंदे बाबा साईं मां दिलि खां मजबूर थी इहो कमु कयो आहे रईस हिकु त रेस बहादुर खान छोकिरीअ ते अकनि छकनि थी पियो ॿियो त छोकिरीअ जे ॿाहिरि ॾे असांजो पलांद रहियल हो बाबा साईं जेको थियणो हो सो थी वियो हाणे अॻिते छा करणो आहे इहो ॿुधायो कमु त ॾाढो ख़राबु कयो अथई
थी जे त तोखे कुत्तनि सां गॾु खारायां, पर इहो सभु अजायो आहे। वैसे जेकी थियो न उन सां मुड़ुस जी मोह ॾींदासीं। ऐं होॾे बि सरदार शाह ज़मान ख़ान अथव, का जहिड़ी तहिड़ी ॻाल्हि कान्हे। बाबा साईं हाणे छा थींदो? तव्हां चयो पंहिंजो ब्लड प्रेशर हाई न कयो, असां पाणे मोह ॾींदासीं इन सरदार शाह ज़मान सां। बेका कसर त ॾिसो, पढ़ाईअ न्याणीअ खे ईअं उॾारे खयूं हलिया विया, पर हुया अलाए की का ख़बर कोन थी पए बसरा, ॼण सिरण चूरो खणी वई। भला तू को रात वदीफ़ो पढ़ त मन तोखे का मालूमात थिए। हाओ बेली चवे तूं भी सच थो, पर मूंखे ॾुखो ॾाढो आहे। अधे पले जे पीढ़ीअ खे दाग लॻी वियो। बसरा इन ये दाग खे पले जा जवान पुट धोंदा। रुगो पुट पले वारो भाउ हाशिम तूं कर मुड़सा तूं कर, उनखे रुगो ख़बर पए छा त मुड़स जी अखिया वो ॾिसो त कीअं तो दूहा कढे। हाशिम खे बि सरदार शाह समाजी टेका, भला हिननि खे इन वेल में छॾींदो छा? बेगा सरदार शाह ज़मानो कौल जो सचो ऐं वाइदे जो पको आहे। हिन वेले अधे पले वारनि खे ईअं कोन छॾे ॾींदो। सरदार शाह ज़मान इज़त वारनि जी इज़त ऐं मरवाननि जो मौत आहे। मां बि चङी तरह ॼाणा सुञाणा ॿियनि चइनि चङनि जे ऐं शाह ज़मान सरदार जे फ़र्क़ खे। बसरा कचे हुजे या पके, उन जा फ़कीर फिरंदा था रहनि।